जैकबाबाद ज़िले जे नाणे खाते में साल 2017 दौरान थियल मुबैना करोड़ रुपयनि जी माली बेज़ाब्तगियुनि वारे केस में अहम अख़बराई साम्हूं आई आहे। एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट आला इख्तियारनि जी हिदायतनि ते हिकु भेरो ॿीहर जांच शुरू करे छॾी आहे, जंहिं लाइ ज़िले अकाउंट्स ऑफिसर खां लाॻापियल रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। एंटी करप्शन जे जांच ऑफिसर तरफ़ां जारी कयल सरकारी ख़त मूजिब शिकायत में इल्ज़ाम हयो वियो आहे त ज़िले अकाउंट्स ऑफिस जे हिकु यूज़र ID ज़रिए साल 2017 दौरान जैकबाबाद ठुल ऐं गड़ी खैरो जे तालीम खाते सां लाॻापियल मुख़्तलिफ़ बिल मुबैना तौर गैर क़ानूनी तरीक़े सां जारी कया विया। इल्ज़ाम आहे त उन अमल में तालीम खाते जे कुझु ऑफिसरनि ऐं नाणे खाते जे अमलदारनि जी मिली भगत सां सरकारी खज़ाने मां इज़ाफ़ी अदायगियूं कराई वयूं, जंहिं सबबि हुकूमत खे करोड़े रुपयनि जो माली नुक़सान पहुतो। सरकारी ख़त में ज़िले अकाउंट्स ऑफिसर खे हिदायत कई वई आहे त जनवरी 2017 खां दिसंबर 2017 ताईं ज़िले अकाउंट्स ऑफिस ऐं तालीम खाते में मुक़रर ऑफिसरनि, अकाउंटेंट, ऑडिटरनि ऐं डीलिंग असिस्टेंट जे मुक़ररी जो मुकमल रिकॉर्ड फ़राहम कयो वञे। उन सां गॾु लाॻापियल डीलिंग हैंड खे बि हिदायत कई वई आहे त हू जांच ऑफिसर आॾो पेश थी पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए। एंटी करप्शन ज़रनि मूजिब हिन मुबैना करप्शन वारे मामले जी जांच पहिरियों भेरो साल 2021 में शुरू कई वई हुई, पर कुझु सबबनि जे करे उहा जांच अॻिते न वधी सघी ऐं सर्द खारिज जे बर चढ़ी वई। हाणे आला इख्तियारनि जे हुकुम ते केस खे ॿीहर खोलियो वियो आहे ऐं जांच खे तेज़ कंदे नाणे खाते समेत लाॻापियल इदारनि खां समूरो रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। वाज़े रहे त जांच जो मक़सदु इल्ज़ामनि जी हक़ीक़त मालूम करणु आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं कंहिं बि अमलदार या ऑफिसर ख़िलाफ़ ॾोह साबित नाहे थियो। जांच मुकमल थियण खां पोइ कानून मूजिब वधीक कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध वॉइस पारां इन हवाले सां जैकबाबाद जे ट्रेज़री ऑफिसरनि सां राब्ते जी कोशिश कई वई, पर उन्हनि जो मौक़िफ़ साम्हूं न अची सघियो।